अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद आहे त ख़ुशि हूंदा। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तकरार ड्रामे जी ईंदड़ एपिसोड में छा थींदो। छा नवाब खान शेर अली खे सिजावल खान जे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो? छा सिजावल खान ॻोल्हण खां पंहिंजे फसल साइण वारो चोर जी पुछा करे वठंदो? छा मीर बख़्त खे मारे छॾींदो? छा सूबेदार शेर अली खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे क्लिक करे छॾंदा, जीअं हर ईंदड़ अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। त दोस्तों सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस न सड़ंदो, सिर्फ़ु असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। त दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब खान शेर अली खे भड़काईंदो त सिजावल खान ई तोखे ॿधायो हुयो ऐं सिजावल खान तुंहिंजो दुश्मन आहे, पर शेर अली सियाणो माण्हू आहे ऐं हुनजी ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिजावल खान ॻोल्हण खां मार ॾेई पुछा करे वठंदो त मुंहिंजे फसल खे साइण वारो केरु हुयो, ऐं हू नवाब खान ते शाहिदी ज़रूरु भरे ॾींदो त मूंखे नवाब खान चयो हुयो त सिजावल खे बाहि ॾेई ऐं इल्ज़ाम शेर अली जे मथां हणी छॾिजां, इन जे करे ई मां बाहि ॾिनी हुई। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीर बख़्त खे मारींदो कोन ऐं उनखे छॾे ॾींदो, पर बख़्त उनखे चवंदो अगरि तूं मूंखे मारींदे त तुंहिंजी भेण बि ज़िंदा कोन रहंदी, उन जे करे मीर बख़्त ते गोली न हलाईंदो। ऐं दोस्तों तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सूबेदार सॼी हक़ीक़त शेर अली सां कंदो त तोखे पहिरियां बि सिजावल जी औताक तां ॿधाइण वारो नवाब खान ई हुयो ऐं हुन इल्ज़ाम सिजावल खान जे मथां हणी छॾियो त तोखे सिजावल खान ॿधायो आहे। नवाब खान वॾो शातिर ऐं चालाक माण्हू आहे जेको तव्हांखे पाण में विढ़ाए पियो ऐं तव्हांजी दुश्मन जो फ़ाइदो पियो वठे। त दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, वरी कंहिं नई अपडेट में तव्हां सां मुलाक़ात थींदी। अल्लाह ने